अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। PDM जो बहावलपुर में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो। मरियम नवाज़ रैलीअ जी सूरत में सिराइकी चौक पहुची वई। मौलाना फज़लुर रहमान, यूसुफ रज़ा गीलानी ऐं ॿिया अॻवान शरीक थींदा। मौलाना फज़लुर रहमान मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PDM जूं समूरियूं पार्टियूं पुरअज़म आहिनि। असांजे मौक़िफ़ में का बि लचक न आहे। समूरियुनि पार्टियुनि जे पार्लियामेंटेरियन इस्तीफ़ाऊं पंहिंजी पंहिंजी क़यादत वटि जमा कराए छॾियूं आहिनि। सभिनी जी राय मुताबिक़ हिकमत अमली जोड़ी वई आहे ऐं इमरान ख़ान जो नाजाइज़ कब्ज़ो छॾाइणु चाहियूं था। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त नाअहल हुकूमत जी पॉलिसीअ सबबि पाकिस्तान जी मुआइशी तरक़ी बांग्लादेश ऐं अफ़गानिस्तान जी मईशत खां बि घटि आहे। बिलावल ठटे में शीराज़ी भाइरनि सां एजाज़ शाह शीराज़ीअ जे लाॾाणे ते तज़ियत कई। तज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल चयो त नाअहल वज़ीर आज़म चई रहियो आहे त हू 2.5 सालनि खां ट्रेनिंग ते आहे। PB अवाम ताक़त में यकीन रखे थी। नाअहल हुकूमत खे घर भेड़ो करे साह खणंदासीं। बलोचिस्तान जे मच वारे इलाइक़े में अफ़सोसनाक सानियो। कोयले जी खाण में कमु कंदड़ 11 पौरियत अगवा बैदि बेदर्दीअ सां क़तल। 11 ॼणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त हथियारबंद कोयले जे खाण ते हमिलो करे केतिरनि ई पौरियतुनि खे अगवा करे जबल ते खणी विया, जिते खेनि रसियुनि सां ॿधी फायरिंग करे 11 पौरियतुनि खे क़तल कयो वियो। ज़ख़्मी पौरियतुनि जी हालति पिणु ॻणती जोगी आहे। वाक़िए बैदि पुलिस ऐं FC वाक़िए वारे हंधि पहुची इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो। पौरियतुनि जे वारसनि जो बोलान वेझो क़ौमी शाहराह ते लाश रखे धरणो। वारसनि पारां दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ पारां मच वाक़िए जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। वज़ीर आज़म पंहिंजे ट्वीट में चयो आहे त पौरियतुनि ते हमिलो बुज़दिलाणो ऐं गैर इंसानी आहे। मक़तूल पौरियतुनि जे वारसनि खे न छॾींदासीं। FC क़ातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ समूरा वसीला क़तब आणे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त बोलान में दहशतगर्दनि जे 11 पौरियतुनि खे क़त्ल जी मुज़म्मत करियूं था। जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। हुकूमत मुतासिर ख़ानदाननि जी इमदाद करे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त शहबाज़ शरीफ़ खे जेल में 100 ॾींहं थी विया, पर 1% जी बि करप्शन साबित न आहे थी। इमरान ख़ान PDM खां इनारो हासिल करण लाइ शहबाज़ शरीफ़ ऐं ख्वाजा आसिफ़ खे गिरफ़्तार करायो। पंहिंजे बयान में मरियम औरंगज़ेब चयो त नेब नियाज़ी गठजोड़ शहबाज़ शरीफ़ खे नाहक़ गिरफ़्तार कयो। हुकूमत मीडिया ते त काग़ज़ ॾेखारे थी, पर अदालत में पेश नथी करे। PDM हुकूमत मां जिंद आजी कराए सुख जो साह खणंदी। कराचीअ में सिंध अवामी मज़दूर तहरीक पारां स्टील मिल्स ऐं PIA खे खानगान करण ख़िलाफ़ रीगल चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैलीअ में शरीक औरतुनि ऐं पौरियतुनि चयो त स्टील मिल्स ऐं ॿियनि इदारनि जे निजकारीअ सां हज़ारे पौरियत बेरोज़गार थी वेंदा। हुकूमत निजकारीअ वारो फ़ैसिलो वापसि वठे। स्टील मिल्स मां बरतरफ़ कयल मुलाज़िमनि खे फौरी तौर बहाल करे। PSP पारां आदमशुमारीअ जे नतीजनि ख़िलाफ़ 10 जनवरीअ ते शाहराह फैसल खां रैली कढण जो ऐलान। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त MQM फ़िराड आदमशुमारीअ खे तस्लीम कयो। मुतहदा वारा रुगो वफ़ाक़ी काबीना में इख़्तिलाफ़ी नोट लिखी पंहिंजी सीटुनि ते वेठल रहिया। MQM इस्तीफ़ा ॾिए त हुकूमत खे किराए सघे थी। बेरिया रोड हिक ई राति में चोरनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻोठ ख़लीफ़ो इब्राहिम कीरियो में नामालूम चोरनि वाबडा एहलकार मोहसन कीरियो जे घर में दाख़िल थी घर में पियल क़ीमती सामान ऐं सोन पैसा खणी फ़रार। जॾहिं त अहले हदीस पाड़े में मूसा कुरैशीअ जे घर में घिड़ी नामालूम चोरनि 8 मोबाइलूं ऐं रोक रक़म खणी फ़रार। जॾहिं त साॻी पाड़े में शेर मोहम्मद राजपूत जे कपिड़े जे दुकान मां हज़ारे रुपयनि जो कपिड़ो चोरी करे फ़रार। ऐं जॾहिं त ताज़ो ॾींहुं ॾिठे जो यासीन कॉलोनीअ में 2 हथियारबंदनि ॻोठाणे माजिद गाहेजो ऐं यासिर दोरुआ खां मोबाइल फ़ोनियूं ऐं घर जो सामान फुर करण जी कोशिशि कई त मुज़म्मत करण ते ॻोठाणा पहुची हिकु हथियारबंद राशिद पंजाबीअ खे पकड़े वरितो ऐं पुलिस हवाले कयो। जॾहिं त ॿियो जवाबदार फ़रार थियण में कामयाब, जंहिं बैदि अञा ताईं पुलिस को पको इक़्तिदाम न आहे खयो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत फ़रार फोरूअ जा पेरा खणण में रुधल। गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद में पुलिस पारां नौजवान शागिर्द उसामा खे गोलियूं हणी क़त्ल करण वारे अमल ख़िलाफ़ सिपाप सिंध पारां वसीम जमाली, मुज़म्मिल मरी, महराज गोपांग, ख़ालिद लिगारी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त शकी बुनियाद ते अंधाधुंध फायरिंग करे 22 गोलियूं हणी शागिर्द खे क़त्ल कयो वियो। हुननि चयो त पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान जे वारसनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे।
68 मोरी प्रेस क्लब जे साल 2021 चूंड इलेक्शन कमेटीअ जे सीनियर सहाफ़ी रज़ा मोहम्मद मेंगल जी अॻुवाणीअ में थी गुज़री, जंहिंमें 2021 लाइ ही उहिदेदार चूंडिया विया। सरपरस्त बरकत अली बिरोई, सदर कादिर बख्श बिरोई, नायब सदर जुल्फकार मेंगल, सीनियर नायब सदर अली गुल रिंद, जनरल सेक्रेटरी गुलाम सरवर खासकेली, ज्वाइंट सेक्रेटरी अली हसन बिरोई, खजांची रज़ा मोहम्मद मेंगल, इतलात सेक्रेटरी अब्दुल रहीम चांडियो चूंडिया विया, जंहिंखे तालका नाज़म दौड़ रईस खुर्रम यार मोहम्मद बिरोई, पीपी तालका सदर दौड़ इंजीनियर अब्दुल रसूल बिरोई, मोहम्मद जान पंद्रानी, मीर हसन पंद्रानी, कारी अब्दुल फताह बिरोई, हाफिज नूर अहमद मेंगल, हबीब मेंगल, अब्दुल रशीद मेंगल, अब्दुल रज़ाक बिरोई ऐं ॿियनि मुबारकबाद पेश कई ऐं गुलनि जा हार पिणु पहिराया। कराचीअ में 33 सालनि जी मरियम 1.5 साल जे भाड़े सां गॾु चौथी मंज़िल तां जंप हणी अंत आणण जी कोशिश कई, जंहिं सबबु औरत ऐं भाड़े जूं टंगूं टुटी पयूं। हालत ॻणती जोगी ख़ुदकुशी करण जी वजह घर जो किरायो न ॾियणु ॿुधायो पियो वञे, जंहिं सबबु मकान मालिक जे तरफ़ खां मोहलत न ॾियण ऐं धमकियूं ॾियण सबबु मरियम ख़ुदकुशी करण जी कोशिश कई। दरिया खान मरी मेन बाज़ार में ॾींहं ॾिठे जो ज्वेलर जे दुकानदार गुलाम शबीर सोनारे खां 125 मोटरसाइकिल सवारनि डंडा हणी हवाई फायरिंग करे दुकानदार खां रोक रक़म, सोन ऐं मोबाइल फोन समेत क़ीमती सामान फुर करे फरार। वाक़िए जो इतला मिलण शर्त वॾे तइदाद में दुकानदार तोड़े शहरी गॾु थी विया, जॾहिं त दरिया खान मरी पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची वई ऐं SHO दरिया खान मरी शहरियुनि ऐं दुकानदारनि सां ॻाल्हियूं करे जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई ऐं जॾहिं त ज़ख़्मी दुकानदार गुलाम शबीर पीरज़ादा खे रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।